स्पेशल टॉक में मां आया जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, इस्लामाबाद में मुक़र्ररनि ऐं बदिलियुनि वारे मामले ते नोटिफिकेशन जारी न थियण खां पोइ जेको बहरान पैदा थियो आहे, उहो बहरान हिन वक़्तु महांगाई जी शिकिल में तब्दील थी चुको आहे। PDM तरफ़ां 2 हफ़्तनि जे लाइ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में धरननि जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी बि एहतजाज जो सॾु ॾिनो आहे ऐं 31 तारीख़ ते जमात इस्लामी बि डी चौक ते धरणो हणण जो ऐलान कयो आहे। ॾिसजे त मुल्क जो जेको बहरान आहे उहो कहिड़े रुख़ सां अॻिते वधे थो। हिकिड़े पासे IMF सां जेके मामला आहिनि उहे बि अञा ताईं निबरिजी न सघिया आहिनि ऐं 6हीं क़िस्त जेका आहे उहा रोलड़े जो शिकार आहे। ऐं ॿिए पासे मुल्क जे अंदरि जेका बहरान आहे, सियासी ऐं इक़्तिसादी बहरान, उन खां बाद में आवाम जेको आहे, जॾहिं पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो 10 रुपया 49 पैसा, त हिन वक़्तु आवाम जो जेको आहे जीअण जंजाल बणिजी चुको आहे। हिन मुल्क में 70-72 सालनि खां जेके मुआशी पॉलिसियूं रहियूं आहिनि, इक़्तिसादी सूरताल रही आहे, सियासी मामला रहिया आहिनि ऐं कंट्रोल डेमोक्रेसी वारा जेके मामला रहिया आहिनि, उन खां बाद में हिन वक़्तु मुल्क में हूंद ऐं अणहूंद वारी सूरताल पैदा थी चुकी आहे, हैव ऐं हैव नॉट वारी सूरताल पैदा थी चुकी आहे। इन मामले खे सियासी बहरान मां PTI सरकार कीअं ॿाहिरि निकिरे थी पई ऐं उन बहरान खां पोइ जेकॾहिं डी चौक ते हिकु दफ़ो ॿीहर धरणो लॻे थो ऐं उनमें समूरियूं अपोज़िशन जूं पार्टियूं हिकिड़े सोफ़े ते अचनि थियूं, त छा इमरान सरकार जेको आहे पंहिंजो आइनी मुदो पूरो करे सघंदी या का इन हाउस चेंज थींदी? इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे सीनियर तजिज़िया निगार ऐं सीनियर सहाफ़ी मंज़ूर शेख साहब। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे नाले वारे दानिश्वर, लेखक, कालम नगार ऐं तजिज़िया निगार जामी चांडियो साहब। शुरू कयूं था मंज़ूर शेख साहब खां। मंज़ूर, हिन वक़्तु जेका सूरताल आहे, ख़ासि तौर ते जॾहिं नोटिफिकेशन जारी न थियो आहे, उन खां पोइ जेको बहरान असां ॾिसूं था पिया ऐं उन में जेको पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो, हिन वक़्तु महांगाई जो तमामु वॾो इशू आहे ऐं उन महांगाई जे इशू खे अपोज़िशन जूं जमायतूं जेके आहिनि उहे एड्रेस करे रहियूं आहिनि। PDM 2 हफ़्तनि लाइ धरणे जो ऐलान कयो आहे, जमायत इस्लामी डी चौक ते कॉल ॾिनी आहे, पीपल्स पार्टी बि इन महांगाई वारे इशू ते एहतजाज करण जो फ़ैसिलो कयो आहे। कीअं ॾिसो था मामला? तव्हां सम्झो था त मामला सेटल थींदा, अञा वधीक ख़राबु थींदा, इन हाउस तब्दीली ईंदी, इमरान जी जेका सरकार आहे उहा आइनी मुदो पूरो कंदी ऐं ॿिए पासे जेके IMF जा मामला आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि? अरे थैंक यू शकील। इहे सभई शयूं हिक ॿिए सां कनेक्टेड बि आहिनि ऐं हिकिड़ी शइ जेका मजमूई तौर ते पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो असांखे हिकिड़ो कंसेंसस नज़र अचे थो, ओवरवेलमिंग हिकिड़ो इतफ़ाक़ राय आहे त पाकिस्तान जी सूरताल सियासी तौर ते ऐं मुआशी तौर ते वॾे बहरान जो शिकार आहे ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान जेको आहे उहो फॉरेन पॉलिसी जे फ्रंट ते बि चङे ख़ासे ॾचे जो शिकार आहे। तव्हांखे वरले को अहिड़ो इंडिपेंडेंट या आज़ादु एनालिस्ट मिलंदो जेको इन तरफ़ न सिर्फ़ु इशारो पर खुले नमूने सां सॼे मुल्क जे अंदरि ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं उन ॻाल्हि ॿोल में इहा ॻाल्हि चिटी आहे त पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल फ्रंट ते तमामु वॾो बहरान आहे। बहरान जी शुरूआति 2018 खां शुरू थी, पर असां वटि नॉर्मली इहो हूंदो आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी जेको आहे आमतौर ते सम्झो इहो वेंदो आहे त जेका वक़्त जी सरकार आहे उनखे वक़्त जी इस्टेब्लिशमेंट या आर्मी लीडरशिप जेकी आहे उहा सपोर्ट केतिरी थी करे। ऐं उहो तव्हां ॾिठो त गुज़िरियल 3 साल कंटिन्यूसली इहा पे ॻाल्हि थी त मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ऐं पॉलिटिकल क़यादत मां मुंहिंजी मुराद त PTI जी जेका हुकूमत आहे उहे साॻे पेश थिया आहिनि। ऐं तव्हां ओचितो ई ओचितो तव्हां ॾिसो त हिन दफ़े पोस्टिंग्स जे सिलसिले में, ट्रांसपेरेंट पोस्टिंग्स जे सिलसिले में सूरताल जेकी आहे उहा ख़राबु थी। बल्कि आउं चवंदुमि त काफ़ी टाइम खां मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि जेके कॉन्टेक्ट में रहनि था इस्टेब्लिशमेंट सां लाॻापियल सोर्सिस ऐं गॾोगॾु सरकार सां, उहे आहिस्ते आहिस्ते इंडिकेट कनि पिया ऐं उन में हिकिड़ो सभ खां वॾो जेको मामिलो हो इहो हुयो त सरकार जी जेका परफॉर्मेंस हुई उहा इंतिहाई मायूस कंदड़ हुई। त पोइ थिए ईअं थो त आम तौर ते जेका धुर पाकिस्तान जे अंदरि पावरफुल धुर आहे, जेके पाण इस्टेब्लिशमेंट चऊं था, उहा जेकॾहिं कंहिं सिस्टम खे इवॉल्व करे थी, क्रिएट करे थी, उनखे हलाए थी, त यकीनन उहो सही आहे ग़लति आहे हिकिड़ो बहस अलॻि आहे, पर उनजी इहा ख़्वाहिश ज़रूरु हुजे थी त जंहिं सरकार जे पोयां हूअ बीठी आहे उहा सरकार परफॉर्म ज़रूरु करे। पर PTI जी सरकार जेकी आहे उहा वॾे पैमाने ते
फेल थी विया, उन जा फेलियर्स ऐं ब्लंडर्स जेके आहिनि उहे हिक ॿिए जे पोयां जॾहिं नज़र आया त यकीनन जिन इहो सॼो सिस्टम खड़ो कयो त उन्हनि में बेचैनी जूं ख़बरूं वॾे अरसे खां ज़ारी ॻाल्हि आहे मौजूदु हुयूं। हाणे उन में हिकु त परफॉर्मेंस जो वॾे पैमाने ते इशू आहे, ॿियो मामिलो इहो आहे त कुझु मामला जेके आहिनि फ़ौज जे अंदरि जे सॼे सिस्टम खे जेको आहे उहो चेक में रखणु, उते तब्दीलियूं कीअं आणियूं आहिनि, मुल्क जे अंदरि सूरत हाल खे ॾिसी तब्दीली कीअं आणी आहे, तव्हां वटि इलाइक़े जे अंदरि पंहिंजे रीजन जे अंदरि जेकी सॼी पिक्चर आहे उनखे ॾिसी तव्हांखे ऑफिसर्स कहिड़ा किथे मोकिलणा आहिनि, उहा सॼी जेको हिसाबु थिए थो उहो GHQ में थिए थो। ऐं इहा ॻाल्हि लिकियलु कोन्हे, हर कंहिंखे ख़बर आहे त हिकिड़ो पॉइंट अचे अहिड़ो पहुतो त जेका फ़ौज जे साम्हूं जेका पिक्चर आहे उते जेको हिसाबु हुयो उहो इहे सम्झो त मिसाल 2 × 2 = 4 थिया ऐं इमरान ख़ान जे साम्हूं जेको हिसाबु हो उहो 2 × 2 = 4 जे बदिरां 5 थिए पियो। सही। हाणे इते जेको आहे उहो टकराव ज़ारी ॻाल्हि आहे थियणो बि हो ऐं इहो नज़र आयो। मां ॿी हिकिड़ी शइ तमामु वॾे अरसे खां चवंदो आहियां त भले बि तव्हां कंहिं बि कमज़ोर तरीन कंहिं सिविलियन खे पावर ॾियो, उनखे हुकूमत ॾियो, पर हिकिड़े सर्टेन टाइम खां पोइ ऑटोमेटिकली उन सिविलियन खे इहो महसूसु थींदो त मुल्क हलाइणु, डिसीशन्स करणु सिविलियंस जो कमु आहे। दुनिया जा न का बि रियासत जेकी आहे उहा कंहिं फ़ौजी निज़ाम जे थ्रू या कंहिं फ़ौजी निज़ाम जे तहत कॾहिं बि न इवॉल्व थी आहे, न उहा ताक़तवर थी आहे, न उन मसइला हल कया आहिनि। हींअर पाकिस्तान जी हिकिड़ी स्पेसिफिक सूरत हाल आहे ऐं इन ते जामी साहब खां तजियो वठंदो आहे। जामी साहब कीअं ॾिसो था सूरत हाल, ऐं ख़ासि तौर ते हींअर त महांगाई जो राकास जेको आहे उहो पूरे मुल्क में जेको आहे ग़रीब जेको माण्हू आहे उनखे पंहिंजी लपेट में वठी छॾियो आहे, पर असां ॾिसूं था बहरान जेको आहे उहो नोटिफिकेशन जारी न थियण खां पोइ शिदत उन अख़्तियार कई आहे। IMF जा मामला बि तव्हांजे साम्हूं आहिनि। पॉलिटिकली कीअं ॾिसो था ही बहरान किथे वञी दंग कंदो? अगरि ॾिसो मूंखां अॻु में जेको मंज़ूर शेख साहब ॻाल्हि कई थिए उन बिल्कुलु दुरुस्त तर्जुमो पिया कयो ऐं मां उन ॻाल्हि खे ई अॻिते वधाईंदे ॻाल्हि कयां त जेको कुझु हिन वक़्तु मुल्क में सख़्तु संगीन ऐं घण तरफ़ो बहरान आहे उहो मुआशी बि आहे, सियासी बि आहे, रियासती बि आहे ऐं घण तरफ़ो बहरान आहे, उहो अनएक्सपेक्टेड बहरान न आहे। उहो हिकिड़ो लाज़मी नतीजो आहे उन सॼे प्रोसेस जो जेको हिन मुल्क में हलंदड़ आहे जेके ज़माने खां, पर ख़ासि तौर ते वेझे माज़ी में ॾिसो पाकिस्तान जे तारीख़ में 2010 में जॾहिं अली तरमीम पास थी त नज़र मतिलबु इहो हिकिड़ो उमेद पैदा थी त मथां हे मुल्क सही दग ते हली पवे ऐं मुल्क में हिकिड़ो वफ़ाक़ी पार्लियामानी सिरिश्तो पंहिंजी शुरूआति करे पंहिंजे समूरनि कमज़ोरनि समेत ऐं मुल्क में जमहूरियत जो बि हिकिड़ो सफ़र शुरू थिए जेको सस्टेन करे ख़ुदि मुख़्तार हुजे। मतिलबु अली तरमीम खां पोइ हिकिड़ी पैदा थी उमेद। हाणे उहो पहिरियां कुझु हुकूमतुनि जा टर्म त हिननि उन्हनि खे बि तमामु घणो तंग कयो, मजबूरी में हुनखे हलणु ॾिनो, पर तव्हां ॾिसो त जेको हिननि 2018 खां ऐं ख़ुदि इहो नवाज़ जो दौर शुरू थी चुको हो त हीउ पूरे जो पूरो जेको अली तरमीम जो खां पोइ जेको रोड मैप हो उनजे डिनाइल जो, नेगेशन जो हिकिड़ो पूरो प्रोसेस शुरू थियो जंहिंजी नतीजो इमरान ख़ान जी हुकूमत हुई ऐं जंहिं तरीक़े सां आंदी वई उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ईअं न आहे त कोई इमरान ख़ान खां पहिरीं मुल्क बहितर हालत में हो, इमरान ख़ान खां पहिरीं बि मुल्क हिकिड़ी बदतरीन हालत में हो सियासी तौर ते, मुआशी तौर ते। पर हाणे जेका मंज़ूर शेख साहब ॻाल्हि पे कई, सवाल इहो आहे त हिन मुल्क जे 74 साला रियासती बहरान जो, हे हुकूमती बहरान न आहे, हुकूमती बहरान भी आहे, पर दरअसल इहो पंहिंजे बुनियादी जोहर में हिकिड़ो स्टेट क्राइसिस आहे ऐं उन स्टेट क्राइसिस जीअं मंज़ूर साहब चयो ॻाल्हि जो बुनियादी नुक़्तो इहो आहे त अञा ताईं 74 साल गुज़रण खां पोइ इहो ॼण तइ थिए नथो त बाबा हे मुल्क आहे कंहिंजो, हलाईंदो केरु। त जेकॾहिं तव्हां हिकिड़ियूं क्लाइंट गवर्नमेंट आणींदव, पंहिंजूं किराए जी हुकूमतूं आणींदव, वेझियूं हुकूमतूं आणींदव ऐं सभु पावर वटि रखंदव ऐं पोइ उहो हर मसइले जो हिकिड़ो जुगाड़ी हल कढंदव त पोइ ज़ाहिर आहे त उनजो नतीजा इहे निकिरंदा। हाणे तव्हां ॾिसो जेको मुल्क जो मुआशी बहरान आहे उनजो जेको हल जिन्हनि कढियो आहे उहो जुगाड़ी हल आहे। सियासी बहरान इहो आहे त तव्हां वटि ख़ुदि मुख़्तार हुकूमत तसवर रहे ई नथो ऐं सूबनि ऐं मर्कज़ जे विच में कशमकश ऐं नफ़ाकशी उहा साॻी तरह जारी आहे। जेके आइनी इदारा आहिनि मुल्क जा, मिसाल पार्लियामेंट आहे, अली तरमीम खां पोइ पार्लियामेंट खे सॉवरन कयो वियो काफ़ी हद ताईं। किथे आहे इफेक्टिव रोल पार्लियामेंट जो जेको मुल्क जो सुप्रीम इदारो आहे, जेको मुल्क जे बुनियादी बहराननि ते गुफ़्तगू करे, डायलॉग करे
मुकालमो करे ऐं हल पेश करे, किथे आहे उहो? या मिसाल तौरु तव्हां ॾिसो त जेके आइनी इदारा आहिनि, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट आहे, ॿिया मामला आहिनि, मालियाती NFC अवॉर्ड अचणु खपे, 2009 में आख़िरी अवॉर्ड आयो हो, हुन खां पोइ सॼो जुगाड़ी हुनखे तसलसुल आहे। त ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त हीउ जेको हिन वक़्तु मुआशी बहरान आहे, सियासी बहरान आहे, उहो ही स्टेट बंदि घिटी में फासी पई आहे ऐं उहा बंदि घिटी में फासण जो हिननि जी चॉइस पंहिंजी आहे। छाकाणि त जेके मसइलनि जा बुनियादी हल आहिनि उहे हिननि कढणा कोन्हनि। हल त वाज़े आहिनि, हल इहे ई आहिनि त तव्हां बाबा मुल्क खे आज़ादु रखो, कंहिं बि प्रॉक्सी वॉर में न वञो, कंहिं बि क्लाइंटल रोल में न वञो। कल्ह तव्हां अमेरिका जा ग़ुलाम हुयो, हाणे तव्हां चाइना जा ग़ुलाम आहियो, वरी CPEC में वरी अमेरिका सां अफ़गानिस्तान जो इशू आहे। मुल्क जे अंदरि हिकिड़ा 3-4 बुनियादी सवाल आहिनि, जेसि ताईं तव्हां उन्हनि जे बारे में शयूं वाज़े न कंदव ऐं उन्हनि खे न छॾींदव आज़ादु तरीक़े सां। जामी साहब, जीअं तव्हां चयो त हिन वक़्तु जेका 74 सालनि खां मुल्क जी सियासी मुआशी सूरत हाल आहे, उनमें असां बंदि घिटी में फासी चुका आहियूं। छा हिन वक़्तु जेके तजुर्बा थिया आहिनि, उन तजुर्बनि मां सिखी जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, तव्हां सम्झो था त उन पॉलिटिकल फोर्सिस सां को डायलॉग कयो वेंदो ऐं बंदि घिटी में जेको असां बहरानी सूरत हाल में आहियूं उनजो को रस्तो निकिरी सघंदो, या जीअं माज़ी में प्रैक्टिस रही आहे इहा साॻी प्रैक्टिस रहंदी? ॾिसो, जेको सियासी धुरियुनि सां डायलॉग आहे उहो मतिलबु सवाल इहो आहे त उहो डायलॉग जी कहिड़ी ज़रूरत आहे? सवाल आहे डायलॉग कंहिंसां कयो वञे, इस्टेब्लिशमेंट केरु थींदी डायलॉग करण वारी? असुल ॻाल्हि इहा आहे त जे मुल्क जंहिं बि हालत में आहे उनखे उतां खां आज़ादु नमूने सां छॾियो वञे त उहो पंहिंजे हिकिड़े इर्तकाई अंदाज़ सां, हिकिड़े जमहूरी अंदाज़ सां पंहिंजा मामला खणंदो, निबेरींदो, बुरान मां निकिरंदो, अॻियां वधे। ज़ाहिर आहे कोई इनकलाब अॼु फ़िलहाल कोन थो अचे, त ज़ाहिर आहे जेको बाक़ी तरीक़ो आहे उहो इर्तकाई आहे, डेमोक्रेटिक वे आहे हिकिड़ो। त असुल ॻाल्हि इहा आहे त जेके ही इक़्तिदारी जमातूं आहिनि, मिसाल तौरु मां PTI ज़ाहिर आहे, हाणे मां हुनखे का नथो सम्झां आज़ादु मुख़्तार जमात आहे, उहा त हिकिड़ी पैदा कयल जमात आहे, हुकूमत बि ईअं ई आहे। पर पीपल्स पार्टी ऐं PMLN जेके मुल्क जूं वरी ॿियूं वॾियूं ॿ जमातूं आहिनि, उहे पंहिंजे वजूदी बहरान जो शिकार आहिनि। ऐं इहो बि सही आहे त को उहे बि अवाम दोस्त जमातूं न आहिनि, ज़ाहिर आहे हिन सॼे करप्ट कल्चर जो हिसो आहिनि ऐं पूरे अवाम निज़ाम जो हिसो आहे। इन करे उन्हनि डिलीवर कोन कयो आहे। ऐं ॿिए पासे ज़ाहिर आहे उन्हनि खे अहिड़ो वजूदी बहरान में छॾियो आहे जो हिन वक़्तु उन्हनि जी एजेंडा ते मुल्क न आहे, अवाम न आहे, महांगाई न आहे, मसइला न आहिनि। हुननि जे एजेंडा ते पंहिंजो वजूदी बहरान आहे। त उहे बतौर पार्टी जे PMLN हेॾी वॾी जमात पंजाब मां उभरी मुल्की, उहा सॼी पार्टी पंहिंजे वजूदी बहरान जे सर्वाइवल में वरिती पई आहे। पीपल्स पार्टी हर जुगाड़ करे थी त मिड़ई असांखे को न को साह खणे दंगो मिले। त सवाल इहो आहे त जॾहिं हिकिड़े मुल्क में तव्हां सियासी पार्टियुनि खे छॾियो कोन था, सियासी हुकूमतुनि खे छॾियो कोन था ऐं वरी तव्हां ॿिए पासे हिकिड़ी मेन्यूवर्ड हिकिड़ी पूरी फैब्रिकेटेड हिकिड़ो निज़ाम आणियो था, त पोइ ज़ाहिर आहे उनजो लाज़मी नतीजो उहो ई थींदो जेको साम्हूं ॾिसी रहिया आहिनि। मुआशी बहरान थींदो, सियासी बहरान थींदो, सफ़ारती बहरान थींदो। ऐं हिन वक़्तु सूरत हाल तमामु संगीन आहे, छाकाणि त हीउ जेको तव्हां ॾिसो रिसेशन ऐं जेका ही महांगाई वारी लहर आहे, पेट्रोल जूं क़ीमतूं, या ग्लोबल लहर बि आहे, IMF जा प्रेशर लॻे, अफ़गानिस्तान जे सूरत हाल जा नतीजा निकिरण वारा आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। इहे एतिरा वॾा क्राइसिस आहिनि ऐं मुल्क जे अंदरि जेका बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, जेका होप मरी वई आहे, इन सॼी सिचुएशन में हिननि वटि प्रॉब्लम इहो आहे साईं त हिननि वटि हर बुनियादी मसइले जो जुगाड़ी हल आहे हिकिड़ो। ऐं ज़ाहिर आहे जुगाड़ी हल तव्हां केतिरा 74 साल करे चुका आहियो, हीअं त मुसलसल करे रहिया आहियो। जी मंजूर साहब, जामी साहब जेका रियासती सियासी मुआशी सफ़ारती बहरान जी ॻाल्हि कई, उनमें जेके असां वटि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, ज़ाहिर आहे त सियासी अमल जेको आहे उहो बि कंट्रोल रहियो आहे। ऐं हाणे जेके पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि, उहो PMLN हुजे या पीपल्स पार्टी, त उहे वाक़ई पंहिंजे वजूदी बहरान जो उनमें वरितल आहिनि, उनजो उहो बका में वरितल आहिनि। जामी साहब जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर इन में ॿ टे शकील ॾाढियूं पेनफुल क़िस्म जूं कुझु हक़ीक़तूं बि आहिनि। सही। हाणे तव्हां थोरी देरि लाइ जेकॾहिं तव्हां सोचियो न त PDM, पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी, ABC जेके बि पार्टियूं हाणे मैदान ते लही आयूं त असां धरना हणंदासीं, हेतिरे 2 हफ़्तनि जे लाइ असां रैली कंदासीं, असां फलाण कंदासीं, असां तीर कंदासीं, उन्हनि इहो सॼो प्रोसेस उन वक़्तु शुरू कयो आहे जॾहिं हुननि खे इहा ख़बर पई आहे त इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट जे विच में जेको आहे उहो टकराव शुरू थी वियो आहे। ऐं अल्टीमेटली
हाणे पाण शायदि इलेक्शन्स ॾे पिया वञूं। ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि ही बहरान जी हिकिड़ी शक्ल जामी जी चयो त हिकिड़े वॾे अरसे खां आहे कुझु शयूं असां तय ई न करे सघिया। पर सवाल इहो आहे त इन्फ्लेशन जो मसइलो, गुरबत जो मसइलो, सूबनि जी तव्हां अंदाज़ो कयो न त तव्हां थोरो सिंध खे नज़र रखो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकी आहे उन ते इहे वॾे पैमाने ते इल्ज़ाम आहिनि त सिंध जी ज़मीनुनि खे ऐं जीअं सदाईं चवंदो आहे त हू पॉलिटिकल करेंसी जे तौर ते इस्तेमालु था कनि, त जिते जिते उन जा मसइला फाथल आहिनि उते तव्हां ज़मीन ॾियो ऐं तव्हां पंहिंजो मसइलो हल कराए वठो। किथे तव्हांखे ॿियो प्रेशर अचे थो, तव्हां उते सिंध जो को न को असेट जेको आहे ॾियो या उन जी लुट मार ऐं वालार ते चुप करे वेही रहियो ऐं तव्हां पंहिंजो मसइलो हल करायो या प्रेशर घटायो। सवाल इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो गुरबत जंहिं नमूने सां डीपिन थी वई आहे, शिदत थी वई आहे, त पीपल्स पार्टी या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि जेके चवनि थियूं त असांखे आवाम जे लाइ असां पॉलिटिक्स कयूं था, त उन्हनि खे त उन टाइम खां वठी वॾे पैमाने ते एहतजाज ऐं ॿाहिरि निकिरणु घुरिजे हा जॾहिं खां इहो बहरान पैदा थियो। हाणे मिसाल तौर ते PTI ओचितो 12 रुपया वधाए छॾिया। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून खे फौरी तौर ते इहो त ॿुधाइणु घुरिजे त इहो पेट्रोल ख़रीद कॾहिं जो कयल आहे, जंहिं रेट ते ख़रीद कयल आहे उनजी जेकॾहिं अॼु सां कंपेरिज़न कयो त ॾाढी हैरानकुन क़िस्म जी ॻाल्हि थींदी। न सिर्फ़ु तव्हांखे अवाम खे ॾिसणो आहे पर तव्हांखे उन ते ज़बरदस्त एहतजाज करिणो आहे। जीअं जामी ॻाल्हि कई मिसाल तौर ते CCI ऐं ॿिया तमामु घणा मसइला। नंढड़ो हिकिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी मंजूर साहब तव्हां पंहिंजी ॻाल्हि चवां पियो त मिसाल तौर ते सिंध जे अंदरि अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि थी न, अरिड़हीं तरमीम पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियूं पार्टियूं वॾे पैमाने ते उनजो क्रेडिट खणनि थियूं, पर अरिड़हीं तरमीम जे तहत हिकिड़ा त हुया वफ़ाक़ वारियूं ज़िमेदारियूं जेके उनखे पूरियूं करणियूं हुयूं ऐं उते छा सिलसिलो शुरू थियो मां उहो रिपीट नथो कयां, जामी साहब ॿुधाए छॾियो। पर सिंध सरकार खे या पीपल्स पार्टी जूं जेके ज़िमेदारियूं हुयूं उहे छा उन पूरियूं कयूं? अरिड़हीं तरमीम जे अंदरि गवर्नेंस जो, रिसोर्सिस जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो प्रोविंसिस में वियो आहे न। पीपल्स पार्टी जेको आहे हर साल जेके आहिनि अलाए केतिरा 100 अरब रुपया जेके तव्हां फिगर्स ॾिठो उहो हुनखे ॾिसंदा, हू इंट्रस्टेड आहे त जेको पैसो अरिड़हीं तरमीम में असां ॾे अचे थो, जेको डेवलपमेंट स्कीम जे तहत 40-45% जेके एक्सपर्ट ॾसनि था, छाकाणि त मूं वटि का फिगर कोन्हे पर जेके एक्सपर्ट सां पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं उहे चवनि था त 40-45% जेको आहे उहो खीसनि में वञे थो। हाणे इहा लिखियल ॻाल्हि कोन्हे, तव्हां वञो सेक्रेटरेट मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां वञी इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन कयो, तहक़ीक़ कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त 100 रुपए मां असुल सरज़मीन ते पैसो लॻे केतिरो थो, खीसे में केतिरो थो वञे। पीपल्स पार्टीअ जो छा ज़िमेदारी इहा कोन हुई त अरिड़हीं तरमीम जो न सिर्फ़ु दिफ़ा करे पर उनखे वधीक स्ट्रेंथन करे, वधीक हू करे। मनोज साहब जंहिंजी बुनियादी तज़ाद जेसि ताईं असां उनखे एड्रेस न कंदासीं, जंहिंजी जामी साहब निशानदेही कई, त पोइ जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि खे स्पेस ई ज़ाहिर आहे अहिड़े क़िस्म जो एतिरो मिले थो जीअं तव्हां ॻाल्हि कई त पॉलिटिकल करेंसी तौर ते हू जॾहिं बि बुनियादी तज़ाद ॾांहुं वञनि था त पोइ उन पॉलिटिकल जामी साहब जी ॻाल्हि असुली तौर ते सही आहे, पर बुनियादी तज़ाद जे सिलसिले में मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿ वॾियूं पार्टियूं न उहे ई क्लियर कोन्हनि। मां जामी साहब खां ॿुधणु चाहींदुसि त पीपल्स पार्टी जी पॉलिटिकल आइडियोलॉजी हिन वक़्तु छा आहे, पीपल्स पार्टी इंटेलेक्चुअल केतिरी मज़बूत आहे, केतिरो इन पासे ॾे सोचण जे क़ाबिल आहे, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। मुस्लिम लीग नून पाकिस्तान खे कहिड़े क़िस्म जो पाकिस्तान ॾिसणु चाहे थी आइडियोलॉजिकली, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। सुवालु इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं मेजॉरिटी पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि उहे एतिरियूं ज़हनी तौर ते स्ट्रेंथन हुजनि त उनखे ख़बर हुजे त भई पाकिस्तान खे करिणो छा आहे। पाकिस्तान इस्लामी मुल्क हूंदो, डेमोक्रेटिक मुल्क हूंदो, को रिपब्लिक हूंदो, पाकिस्तान में थींदो छा, कहिड़े क़िस्म जो मुल्क घुरिजे। जामी साहब खां तर्जुमो वठंदो जी। जामी साहब ही जेको बुनियादी असां वटि तज़ाद आहे त पॉलिटिकल फोर्सिस उन्हनि जी आइडियोलॉजिकल लाइन जेका आहे उहो वाज़े ऐं चिटी कोन्हे, कंफ्यूज़ सूरत हाल आहे त पीपल्स पार्टी आहे त उनखे करिणो छा आहे, नून लीग खे या ॿिया पॉलिटिकल फोर्सिस जेके आहिनि। त शकील साहब मूं मंजूर साहब जी ॻाल्हि कई, दुरुस्त ॻाल्हि कई। मां ॾिसो सवेर बि इहा ॻाल्हि कई त जिते इस्टेब्लिशमेंट जो पाकिस्तान जे रियासती सॼे वहिंवार ते हिकिड़ी हिकहटी ऐं कब्ज़ो आहे,
त उते मूं इहा ॻाल्हि कई त पाकिस्तान जेके ॿियूं वॾियूं पार्लियामानी धुरियूं आहिनि, मिसाल तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, PMLN आहे, ऐं ॿियूं बि अहिड़ी क़िस्म जी जमायतूं जेके बाद में कुझु साम्हूं आयूं, उहे बि हिन सॼे अवाम दुश्मन निज़ाम जो हिकिड़ो जुज़ ऐं हिसो आहिनि। ऐं ईअं न आहे त जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कयो आहे ऐं उन्हनि जी हेजमनी आहे त जॾहिं हिननि खे वारो मिलियो आहे त हिननि पोइ वरी पाकिस्तान खे हक़ीक़ी अवामी जमहूरियत ॾांहुं वठी वञण जी कोशिशि कई आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे त ही जमातूं, हिननि जो सियासी कल्चर, नाजाइज़ मफ़ाद, उहे ख़ुदि हिन पूरे खोरू ऐं अवाम दुश्मन निज़ाम जो हिकिड़ो लाज़मी हिसो आहिनि। ऐं इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे त जॾहिं अर्ली तरमीम थी वई, तव्हां इन खे ज़हन में हूंदो त मां सम्झां थो त 2010 खां वठी रुॻो सिंध में न पर पाकिस्तान में जेतिरा मज़मून मूं लिखिया हूंदा अर्ली तरमीम जे तनाज़ुर में, ओतिरा शायदि कंहिं लिखिया हुजनि। ऐं इहा ॻाल्हि बार बार असां लिखी त बाबा जिते हिकु तरफ़ मर्कज़ ॾियण लाइ तयारु न आहे ऐं इस्टेब्लिशमेंट इनखे मञण लाइ तयारु न आहे, उते तव्हां बि त उनजी नफ़ी कयो था, छाकाणि त जेके तव्हांखे अख़्तियार ऐं वसीला अञा न मिलिया आहिनि उहे तव्हां वठी सघण जे क़ाबिल न आहियो ऐं वठणु चाहियो नथा। ऐं जेके वसीला ऐं अख़्तियार तव्हांखे मिली चुका आहिनि उन्हनि जो तव्हां नाजाइज़ इस्तेमालु कयो था, उन्हनि जो को बि तव्हांजे टेबल ते को ॾेखारण जहिड़ो एफिशिएंट इस्तेमालु न आहे। इन करे अरिड़हीं तरमीम जी नफ़ी रुॻो हू कोन था कनि, पर हिननि जी नाअहली ऐं हिननि जी करप्शन ऐं अक़रबा परवरी उहा बि दरअसल अरिड़हीं तरमीम जे नफ़ी जो हिकिड़ो हिसो आहे। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई ऐं मंज़ूर साहब ॻाल्हि कई आइडियोलॉजिकल, ॾिसो को ज़मानो हो त आइडियोलॉजिकल हिकिड़ी डिवाइड हुई, ठीकु आहे त हीअ राइट आहे, हीअ लेफ्ट आहे, हीअ सेंटर आहे। लेफ्ट त थोरी अञा पाकिस्तान में आवाज़ ताईं हूंदी, पर तव्हां ॾिसो त पंजाब सॼे जेको पॉलिटिक्स आहे हिन वक़्तु उहा राइट वर्सिस राइट आहे, यानी PTI बि राइट आहे, एम बि राइट आहे। पीपल्स पार्टी जो प्रॉब्लम इहो आहे, उनजो हिकिड़ो वॾो बहरान इहो आहे त उहा क्लेम करे थी त उहा सेंटर जी जमात आहे, उहा रोशन ख़्याल आहे, या जमहूरी जमात आहे, या उहा प्रोग्रेसिव आहे, पर उनजो अमली तरह हिन वक़्तु आइडियोलॉजिकली को किरदारु कोन्हे, को उनजो चिटो मौक़ुफ़ कोन्हे, को उनजो स्टैंड कोन्हे। ऐं उन स्टैंड खां वधीक जेको हुननि सियासी कल्चर जो जोड़ियो आहे सिंध जे अंदरि ऐं समाजी कल्चर जोड़ियो आहे, उहो त सॼो रोशन ख़्याली जे ख़िलाफ़ु आहे। उहो सॼो कल्चर वॾेरकी सियासत जो आहे, अवाम दुश्मनी जो आहे, ऐं हिकिड़े पूरी सियासी स्पेस खे रियासती ऐं इक़्तिदारी पावर सां हाइजेक करण जो आहे, जेके ज़ाती पॉलिटिक्स। इन करे मूंखे हिन में को बि शक न आहे त जिते हिकु तरफ़, ऐं इहो ई सबबु आहे त मूं इन करे मां बार बार लिखंदो रहियो आहियां त पाकिस्तान जी तारीख़ जो जेकॾहिं 33 साला दौरु आमरियतुनि जो दौरु आहे, त जेको बाक़ी वरी जेको दौरु आहे पाकिस्तान जो, उहो जमहूरियत दौरु न आहे। उहो दौरु बि दरअसल हिकिड़ो इलेक्टोक्रेसी जे हद ताईं वधि में वधि ऐं उहे सियासी जमातूं, उहे पूरी पार्टियूं, हुकूमतूं बि उन सॼे निज़ाम जो हिसो आहिनि। ऐं हाणे सुवालु इहो आहे, सॼी ॻाल्हि जो इहो आहे त जेकॾहिं हिकिड़े तरफ़ तव्हां मुल्क जे अंदरि अंधो मंधो जमहूरी प्रोसेस खे छॾण लाइ तयारु न आहियो इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां, ॿिए पासे जेके ही जमातूं जेके उन हुक्मरान तबके जूं जमातूं आहिनि, ज़ाहिर अवाम जमातूं नाले में खणी आहिनि पर अवाम जूं सही जमात न आहिनि, उहे जमातूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु बजाए जो अवाम जी जंग विढ़नि, अवाम जे मफ़ादनि लाइ विढ़नि, उहे पंहिंजे वजूदी बहरान में। ऐं मां आख़िरी ॻाल्हि इहा कयां जेका हिन वक़्तु सम्झणु ज़रूरी बि आहे करणु, तव्हां ॾिसो त हिन मुल्क जे अंदरि जेका मज़ाहिमती सियासत वफ़ाक़ी पार्टियुनि तरफ़ां थी ऐं जेके उन शामिलु रहियूं, उहा MR जी आख़िरी तहरीक हुई। मुशरफ जो पूरो दौरु ARD हुई, उन तख़्त बनी बीहो कोन कयो, वरी बि वकीलनि कयो, सिंध जे माण्हुनि कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु कयो, ॿियनि शयुनि जे बारे में कयो, पर ARD रिकॉर्ड ते आहे, उन का बि मज़ाहिमत कोन कई हिन मुल्क में मुशरफ जे पूरे दौर में। वरी उन खां पोइ APDM ठही, उन बि का मज़ाहिमत कोन कई। इन करे हीउ जेको हाणे PDM आहे, उहो बि तव्हां ॾिसो त हिकिड़ो बारगेन्स जो टूल आहे। ठीकु आहे, असांखे उहो इन करे क़बूल करे थो जो अंधो मंधो आवाज़ आहे हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु, पर हक़ीक़त इहा आहे त मौलाना फज़लुर रहमान खे पंहिंजी हिकिड़ी सियासी यकीनी आहे जंहिंखे उहो पूरो करणु चाहे थो, उन पंहिंजी जाइ ठाहिणु चाहे थो। PMLN पंहिंजे अंदरि में विराही पई आहे त एस्टेब्लिशमेंट सां ठही हलिजे या उन सां गॾु अलॻि थी हलिजे। पीपल्स पार्टी जुगाड़ण में पई आहे त असां कीअं इन सॼे मामले में इन जो फ़ाइदो वठी पंहिंजे लाइ का जाइ ठाहियूं। त इहो सॼी सीनेरियो आहे जंहिंजो नतीजो इहो थो निकिरे त जेको मुल्क जो बहरान आहे उहो संगीन खां संगीन तरह, ऐं जेके जेन्युइन मसइला मुल्क जा आहिनि, माण्हुनि जा आहिनि, महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, उमेद कोन्हे, इदारा कमु नथा कनि, करप्शन आहे, नाअहली आहे, अक़रबा परवरी आहे, इहा सॼी जेके बुनियादी सुवाल आहिनि, जमहूरियत आहे, जमहूरियत जे अंदरि अवाम जी शिरकत आहे, पार्लियामेंट जो किरदारु आहे, इदारा आहिनि आइनी, इहे सभु सुवाल
एजेंडा ते कजे ना आहिनि ऐं नतीजे में ज़ाहिर आहे त जेको मुल्क जो हुकूमती ऐं सियासी ऐं मुआशी ऐं रियासती बहरान आहे उहो इंतिहाई थी वियो आहे, कॉम्प्लेक्स ऐं पइजी पियो। जामी साहब, तव्हां जीअं लूली लंगड़ी जमहूरियत जो टर्म इस्तेमालु कयो ऐं उन में मुस्लिम लीग नून जो ऐं पीपल्स पार्टी जो असां वटि जेको किरदारु आहे उहो बि को प्रो पीपुल न आहे ऐं वधीक उन्हनि जो इस्टेब्लिशमेंट न सॉफ्ट कार्नर आहे ऐं उहे कोशिशि कनि था रिकन्सिलेशन या डील जे नाले में किथे बि इक़्तिदारी शिराकत थिए ऐं अॻिते हली पीडीएम जेकॾहिं प्रेशर ठाहे थी या पीपी उहो बि उते वञी दंग कंदो, त को अहिड़ो रस्तो हितां निकिरे थो त या ईअं ई इहो रियासती जेको बहरान आहे उहो ईअं ई हलंदो रहंदो? किथां तव्हांखे पॉलिटिकल अहिड़ो को जेन्युअन फोर्स नज़र अचे थो त का पीपी मां ई या मुस्लिम लीग नून मां या कंहिं ॿिए पॉलिटिकल फोर्सिस मां निकिरे? ॾिसो, हुनजो मुंहिंजे ख़्याल में हल इहो आहे त फिल्म ते कहिड़ियूं जमातूं पावर में ईंदियूं, अञा केतिरो वक़्तु ईंदियूं रहंदियूं, इहो सवाल सानवी हुजणु खपे हिन वक़्तु। असुल सवाल पहिरियों इहो हुअणु खपे त मुल्क में जिते बि मुल्क बीठो आहे उतां खां इस्टेब्लिशमेंट जी हेजमनी ख़तमु थिए ऐं हिकिड़ो आज़ादु सियासी अमल शुरू थिए। ॼाणूं था त सॼी थर्ड वर्ल्ड में इन क़िस्म जे नियो लिबरल ऑर्डर जे अंदरि वरी हुक्मरान तबिका ईंदा, इहे सरमाएदार जागीरदार ईंदा, पैसे वारा माण्हू ईंदा, ज़ाहिर आहे इहो ई फिलहाल ईंदा। पर हिन वक़्तु हिन मुल्क जे अंदरि इहो सवाल बेसिक आहे त उन्हनि पार्टियुनि जे खां कतई नज़र घटि में घटि उहो अमल शुरू थो थिए। 74 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं तव्हां वफ़ाक़ियत खे ऐं जमहूरियत खे हिकिड़ो नाटक ठाहे वेठा आहियो ऐं हिन 21वीं सदीअ में तव्हां रियासत खे मज़हबी ठाहे वेठा आहियो। त सवाल इहो आहे त हीउ पंहिंजो पाण सां धोखो करण वारो जेको एटीट्यूड आहे, कंडक्ट ऐं माइंड सेट आहे, इहो मुल्क खे बजाए सिधी लाइन सां अॻिते वठी वञे उहो गोल दायरे में थी रहियो आहे। हिकिड़ो बहरान जो गोल दाइरो आहे जंहिंमें उहा फिरी 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 उते जे बीहे थो। त इन करे मुंहिंजे ख़्याल में इहो ॼाणंदे त फ़िलहाल हुक्मरान तबिका ईंदा, इहे पार्टियूं हूंदियूं, उन में 500 ख़राबियूं आहिनि। पार्टियुनि जो सवाल न आहे, पहिरियों सवाल इहो आहे त हिन मुल्क में सियासी अमल ख़ुदमुख्तार आज़ाद शुरू थियण जी शुरूआत थियणु खपे ऐं पोइ ज़ाहिर आहे त उनजा पंहिंजा डायनामिक्स आहिनि, उनजा पंहिंजा हिकिड़ा प्रोसीजर्स आहिनि, पंहिंजा उनजा डाटा आहिनि ऐं नियो लिबरल ऑर्डर जी ऐं हिन जमहूरियत जी ख़राबी इहा ई आहे एतिरी वॾी त उन में तकड़ी तब्दीली कोन थी अचे, उन में एॾो तकिड़ो उनजी क्वालिटी बहितर कोन थी थिए। पर घटि में घटि हीउ जेको जुगाड़ पियो हले इन खां त माण्हू अॻियां तुरंदो। इन करे इन्हनि पार्टियुनि जे समूरनि ख़राबियुनि जे बावजूदि मां इहो सम्झां थो त मुल्क में हिकिड़ो ख़ुदमुख्तार सियासी अमल जी जेसिताईं शुरूआत न थींदी ऐं हे हथ न कढंदा तेसि ताईं मुल्क कंहिं बि तरह सही तग ते न ईंदो। जी मंजूर साहब, तव्हांखे हिन सॼे बहरान जे अंदरि सियासी, मुआशी, सफ़ारती, ख़ुदमुख्तियार सियासी अमल जी शुरूआत किथे ॾिसण में अचे थी? को उमेद जो किरणो नज़र अचे थो? मूंखे उमेद त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां चवां त मां सफ़ा ना उमेद आहियां, इहो त मुनासिब न थींदो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल असां वटि प्रैक्टिकल आहे, मिसाल तौर ते नवाज़ शरीफ़ खे पंजाब में सॼे पाकिस्तान में उहा वोट इन करे थी मिले फ़िलहाल, वाह वाह इन करे थी थिए त हुन इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु खुली ॻाल्हायो, बल्कि नाला खया। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जेकॾहिं मुस्लिम लीग नून, लेट सपोज़ मुस्लिम लीग नून था वठो, मुस्लिम लीग नून जेके वाक़ई सीरियस आहे त इस्टेब्लिशमेंट जेको कुझु कयो, ही हाइब्रिड निज़ाम क़ाइमु कयो ऐं प्लस हू जंहिं क़िस्म जी पॉलिटिक्स पाकिस्तान में चाहे थी, मुस्लिम लीग नून जेकॾहिं हुन मां जान छॾाइणु चाहे थी त पोइ हुनजो स्टैंड पॉइंट कंटिन्यूअसली जारी रहणु घुरिजे। हाणे नई स्ट्रेटजी इहा आहे त फलाणे जनरल जो नालो खणणो आहे, फलाणे जो नाहे खणणो। इट मीन्स तव्हां पाण वटि हिकिड़ो दरवाज़ो फ्रॉम वेरी बिगनिंग खोले रखियो आहे त प्रेशर तव्हां डेवलप कयो। पहिरियों त को ॿुधे ई कोन पियो न, तव्हां प्रेशर डेवलप कयो त का ॻाल्हि ॿोल कयो, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे, पर जामी जेका ॻाल्हि करे थो उहा तब्दीली तॾहिं ईंदी आहे, सदाईं वेरी बिगनिंग चवंदो आहे त भली फेडरल पॉलिटिक्स हुजे, वफ़ाक़ी पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, पर ॿिनि चइनि शयुनि जी त वॾी इंपॉर्टेंस आहे न। पॉलिटिकल पार्टीज़ क्रेडिबल हुजनि, उनजी गवर्नेंस कुझु बहितर हुजे, उहे माण्हुनि खे थोरो डिलीवर कनि। फेडरल पार्टियूं, इहे पार्टियूं जेके आहिनि हिन वक़्तु मौजूदु आहिनि, उहे आइडियली जेके आहिनि इनक़िलाबी पार्टियूं न आहिनि जेके असांजे ज़हन में हुजनि थियूं। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, का न का बहितरी जी का न का शक्ल त तव्हां ॾींदो न। मिसाल पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी, असां इहो न चवंदासीं त पीपल्स पार्टी या फलां पार्टी इक़्तिदार में न अचे, ॿी का अहिड़ी पार्टी हुजे जेका वधीक डेंजरस हुजे या अहिड़ो फोर्स हुजे वधीक डेंजरस हुजे, नो। पर मसइलो इन में इहो आहे त इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ खे पंहिंजे अंदरि वेही ॾिसण जी ज़रूरत त आहे न। आउं चवां थो त सॼे पाकिस्तान जे अंदरि महांगाई जी लहर, ॿियनि मसइलनि जी लहर, दहशतगर्दी जी लहर त वॾे अरसे खां मौजूदु आहे न।
भला फौरी तौर ते इहे मुज़ाहरा इहे जेको आवाम में पेट में दर्द में जेका शिदत अचे थी उहा तॾहिं छो थी अचे जॾहिं तव्हांखे ख़बर पई त सरकार ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में जेको फॾो आहे। ॿी शइ इम्पोर्टेंट इहा आहे जेका उहा इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि भली खणी अहिड़ो कमज़ोर निज़ाम ई सही उनखे जारी रखण जारी हलण जी ज़रूरत आहे। पॉलिटिकल फोर्सिस जे करे अहिड़ियुनि ई पॉलिटिकल फोर्सिस जे करे हिकिड़ी शइ थिए थी त उहे आहिस्ते आहिस्ते पॉलिटिकल पार्टियूं पॉलिटिकल हुकूमतूं पंहिंजे लाइ स्पेस पैदा कनि थियूं। भला नवाज़ शरीफ़ सां जहिड़ो छा हूंदो? सही नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो सफ़ा को इनकलाबी जेको आहे फेडरल कास्त्रो हुयो या गवारा त न हो न, पर हिकिड़ो आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो सिविलियन जेको स्पेस आहे उहो जॾहिं गेन थिए थो त उते प्रॉब्लम थिए थो। पॉलिटिकल पार्टीज़ खे इहा इन जे लाइ शर्त इहो आहे त हू कुझु त परफॉर्म कनि न त अॻिता प्रेशर इहो हुजे त यार हिन हुकूमत खे जेकॾहिं घर मोकिलिबो त पोइ सूरत हाल गड़बड़ थींदी। ठीकु आहे, इहा शइ इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में मां इहो कोन थो सम्झां त पाकिस्तान में का हरू भरू एॾी वॾी का तब्दीली अची वेंदी। हर पार्टी इन चकर में आहे त हिन बहरान में मुंहिंजे लाइ को न को रस्तो निकिरे। इवन पीपुल्स पार्टी उहा श्रिंक थी किथे पहुती आहे उनजी बि ख़्वाहिश आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थिए। हाणे पीपुल्स पार्टीअ खे बिलावल भुट्टो नहीं, तो हिते जेकॾहिं इमरान ख़ान खे कंहिं बि आंदो हा किथां बि इक़्तिदार जी उनखे ॾोर जे ज़रिए उनखे मिलियो, पर हींअर जेकॾहिं उहो झेड़ो करे थो त पॉलिटिकल फोर्सिस खे इमरान ख़ान सां बीहणु खपे या एस्टेब्लिशमेंट सां बीहणु खपे? इमरान ख़ान जेको आहे उहो झेड़ो करे थो या इमरान जी जीअं मां चयुमि त कैलकुलेशन्स में फ़र्क़ु थियो आहे न। इमरान ख़ान जो हीउ झेड़ो जेको आहे उहे त पोइ त तव्हां अंदाज़ो कयो यादि कयो मोहम्मद ख़ान जोड़े जो जेको आहे उहो जेको झेड़ो जनरल ज़िया खां उहो इमरान ख़ान ऐं निस्बत में अलाए केतिरा कैलकुलेशन में फ़र्क़ु आयो आहे। कैलकुलेशन में फ़र्क़ु आयो आहे। इमरान ख़ान खे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पंहिंजे उन सॼे टाइम ताईं अहिड़ो माण्हू घुरिजे जेको हुन लाइ फेवरेबल आहे। हर कंहिंखे ख़बर आहे फ़िलहालु हू DGSI ते साईं फैज़ साहिब खे इन करे रखणु थो चाहे त हू ॾिसे थो त मूंखे अञा ताईं 4-5 महीना जेके आहिनि उहे घुरिजनि। हाणे उहा सॼी कैलकुलेशन जेकी आहे उन में थोरी गड़बड़ अची वई आहे। उते ॾाढी ॻाल्हि आहे फॾो त थियणो हुयो। ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं वज़ीर आज़म माण्हू थिए थो इहा कुर्सी अहिड़ी आहे सिविलियन लीडरशिप जी कुर्सी आहे न, कुझु शयूं नेचुरल बि आहिनि त हुनखे इहो चए थो त हीउ त मुंहिंजो अख़्तियार आहे। भला मां मुंहिंजे अख़्तियार लाइ मां पंहिंजे फ़ाइदे लाइ त इस्तेमालु कयां, थोरी देरि लाइ सोचो न, भले घणे मूंखे खणी केरु बि वठी आयो हुजे पर मां किथे न किथे त थोरो हू ॾेखारींदुसि न। तंहिंजे करे इहा शइ क्लियर कट आहे। तव्हां नवाज़ शरीफ़ ॾिठो कंहिं माण्हू भुट्टे साहिब जे लाइ बि चवंदा आहिनि भुट्टो साहिब जो पॉलिटिकल करियर कीअं ख़तमु थियो, उनखां पोइ भुट्टे साहिब शहादत ताईं लास्ट क्वेश्चन असां वाइंड अप जी तरफ़ वञूं था। जी जामी साहब, इमरान ख़ान जो जेको आहे उहो तव्हां सम्झो था त इहो सिविलियन अख़्तियार जीअं आहे, को भली कमज़ोर हुजे मोहम्मद ख़ान जोड़े जो हुजे पर हिकिड़े हद ते अची उहो झेड़ो थिए थो पियो, उहो तव्हां सम्झो था पिया त वाकई सिविलियन सुपरमेसी जो झेड़ो आहे या किथे उनजी कैलकुलेशन के मामला जेके आहिनि हेठि मथे थिया आहिनि उते इहो मामिलो अटकी पियो आहे? ॾिसो, मां सम्झां थो त इमरान ख़ान जेको ही हिकिड़े मख़सूस इशू ते थोरो पंहिंजो मुख़्तलिफ़ ओपिनियन रखे थो या ख़्वाहिश रखे थो, इनखे मां कोन थो सम्झां त इहा का हुनजी सिविलियन सुपरमेसी जी एजेंडा आहे या ख़्यालु। हुनजी सॼी सियासत, हुनजो नैरेटिव, हुनजो अंदाज़ सियासत, हुनजो पूरो कैरियर जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। इन करे सिविलियन सुपरमेसी हिकिड़ो वॾो बुनियादी सुवालु आहे, उहो हिकिड़ो सियासी सुवालु आहे ऐं उनजे लाइ पंहिंजी घुरियूं तक़ाज़ाऊं। हा, इहो मुमकिन आहे त माण्हू केतिरा हूंदा आहिनि जेके गेजू हूंदा आहिनि, एजेंट हूंदा आहिनि, एजेंट प्रोवोकेटियर हूंदा आहिनि ऐं उहे कंहिं मख़सूस ज़ाहिर आहे उनजो बि स्टेक हूंदो आहे सिस्टम में। इहा ॻाल्हि दुरुस्त कई आहे मंदूर साहिब त मिसाल तौरु हिकिड़ो डमी माण्हू बि तव्हां विहारियो था त ज़ाहिर आहे उहो डमी माण्हू जॾहिं कुर्सी ते वेठो आहे उहो पंहिंजो को न को स्टेक रखंदो न। त इन करे हिन सॼी जेका सिचुएशन पैदा थी आहे इन मां बजाए जो इहो नतीजो कढिजे त इमरान ख़ान को सिविलियन सुपरमेसी जे लाइ पियो कोशिशि करे, कढणु इहो खपे त हे निज़ाम एतिरो जुगाड़ी आहे जो उन में हुननि जा पंहिंजा विहारल जेके बेजू माण्हू आहिनि उहे बि उन में सफोकेशन महसूसु कनि था ऐं हिकिड़ी स्टेज ते अची मजबूर थियनि था त कंहिं न कंहिं मामले ते इख़्तिलाफ़ कनि। त मां उनखे ईअं थो ॾिसां त हीउ जेको तज़ाद आहे इहो को सिविलियन सुपरमेसी जो सवाल न आहे, इहो हिन सॼे जुगाड़ी निज़ाम खे वधीक एक्सपोज़ थो करे त हुननि जा पंहिंजा विहारियल माण्हू बि उते उन सॼे अंदाज़े हुक्मरानी में उते महसूसु था कनि त हीउ मतिलबु दिस इज़ टू मच। इन करे मुंहिंजी नज़र में त हीउ जेको इमरान खे जेकॾहिं सिविलियन सुपरमेसी जो सुवालु हुजे हा
त पोइ त हुन वटि ॿिया बि तमामु घणा सवाल आहिनि जिन ते हू वाज़े थी अचे हा पर हू हिते कंहिं हिते सवाल ते असांजो ॻाल्हायो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जामी चांडिया साहब तव्हांजी महिरबानी, मंज़ूर शेख साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।